गुल्लू, 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 तू दरवाजे ते भी छापियो करी। दूजी दरवाजे ते ड्यूटी नहीं करया तो कंहिं भी माण्हूअ खे अंदर न छॾ। पर लापरवाही मां बर्दाश्त न कंदो आहियां गुल्लू। जॾहिं ॾिस जेको ॾिस अहिड़ो कहिड़ो नथू खेरो जेको तेको भॻो बीठो आहे तू बंगले में छा ज़मान जे। गुल्लू, मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि अंदर न छॾियो, भले केर भी हुजे। तुर्रम खान। गुस्सो घट कर, ब्लड प्रेशर वधी वई। छा वक्त तो मूं वटि बि कोन्हे, पर मां तुंहिंजो घणो वक़्तु कोन वठंदुसि। गुल्लू, हल हली घर ते भी दरवाजे ते पंहिंजी ड्यूटी ॾे, जेको चयो त मां उन ते सख़्ती सां अमल कर। हल खंडियूं न खणी छॾिया आहिनि। ॻाल्हि कर कीअं चढ़ थियो आहे हिते। हा, मूंखे तो जड़नि वॾेरनि जो हित चढ़ कॾहिं पसंदि न आहे। शाहज़मान खान, हर खेड़े जो ख़ात्मो फैसले ते थींदो आहे। घणेई विड़िया करे त मूंखे कुझु न सघे। मां तोखे हर फैसलो ॾियण जे लाइ तयार आहियां। दरिया खान, तुझी हैसियत ही एतरी कोन्हे। तू दरिया खान, तू हिन सरदार शाह ज़मान खे फैसलो ॾेई सघी। छा हैसियत आहे तुंहिंजी? हा, तो जहिड़े जाहिल इंसाननि खां मां फैसलो वठण पंहिंजी तोहीन समझंदो आहियां। पंहिंजी तोहीन। जेको तो कयो तोखे भाभी, ऐं हाणे जेको मां कंदुसि उनखे बि मुंहुं ॾिजाए। थधो 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 थी वियो। मां तो वटि हिते हली आयो आहियां। इहा तुंहिंजी इज़त अफ़ज़ाई आहे। तूं हिनखे मुंहिंजी कमज़ोरी न समझ। आई ॻाल्हि समझ? दरिया खान, तूं हिते ॿीहर अचण जी तकलीफ़ न कजांइ। शुक्र कर ऐं वञी ख़ैरातूं कर। उहो ईअं करे जो हाशिम खान हिते न आहे। जे हाशिम खान हिते हुजे हा न, हिन वक़्त ताईं तुंहिंजा फिफड़ कढी छॾिया। न आहे तोसां को बि फ़ैसिलो। दरिया खान हलियो वञ तां। हल, हलड़ न करे छॾिया। हल। शाहज़मान हली त मां आयो आहियां, पर यार तूं त तेरो मुस्मानो न आहे। बाक़ी हा, जेकॾहिं तूं दरिया खान सां जंग जोड़ण थो चाहीं त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। मां तोखे शाह ज़मान
लामारो ही हिकिड़ो। बस दरिया खान घणो ॻाल्हाए वियो आहीं। हाणे हले था डर मुंहिंजी नज़रनि जे अॻियां। वञी पंहिंजे पुट बहादुर जे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्त कर। हाणे मां बि ॾिसां थो त केरु कंहिंखे लामारो थो ॾे, तूं या मां। हल था। जंहिं महिल हर माण्हू खे तूं चवंदो अथे लामारो ही हिकिड़ो, लामारा ॾिठा किथे। हाणे ख़बर पवंदसि लामारा कीअं ॾिबा। मीरा, ओ मीरा, तू छो आयो आहीं हिते? मुंहिंजे पुटनि ते लूण बुरकण आयो आहीं? दिलि खणी दीवानो करे मुंज में रोले वई, वरी कंध वराए बि न ॾिठी त तुंहिंजी मीरा मुई या बची? पंहिंजी मीरा खे ईअं अकेलो करे हलियो वई। शाबस हुजई, वाह जो नातो निभायो अथई। ममड़ी छा थी वियो अथई? अख पट अख, मां ज़रीना आहियां ज़रीना। ज़रीना करे त करे छा? चाची तूं? हा मां आहियां ज़रीना। शाहज़ेब में ऐं मूं में तोखे को फ़र्क़ु नज़र नथो अचे छा? शाहज़ेब? केरु शाहज़ेब? हा चाची, शाहज़ेब। हा। ऐं ममड़ी छा थी वियो अथई? चरी थी वई आहीं या ग़ैबात जो असर थी वियो अथई? न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां त ठीकु आहियां। घड़ी खन निंड कर त दिमाग़ जा ते अचई। ॿी रात अलाए छा पई थी सोची? ज़रीना करे त करे छा? नीह जो नातो टुटणो नाहे, प्यार कॾहिं बि मिटणो नाहे। दुनिया भलता चवे पैसा थी। दिलावर साईं, अॼु वरी तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा वही आया। ख़ैर त आहे दिलावर साईं? कंडन जिया से जहया अॼु पिण अखियुनि सजण पंहिंजा सारिया से जहयाती। गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि। वीरानियुनि में महल त ठही सघनि था, पर महलनि में वीरानियूं नथियूं अची सघनि। दिलावर साईं, असां समाज जा उजड़ियल इंसान आहियूं। मोहबत जा मेड़ा असांजे उजड़ियल जीवन में नथा अची सघनि। छो था पंहिंजो जीवन विञायो? मज़र हिन उजड़ियल दिलि में बहार जा गुल टिड़िया हुआ। हर तरफ उगाह हो, मोतिया ऐं मगरा हुआ। मोहब्बत जा ॻाढ़ा गुलाब हुआ। कोई ओचितो अलाए किथां सरव आयो, अलाए कहिड़ो तूफ़ान आयो जो सभु कुझु मलिया मेट थी वियो। न दिल रही, न दिलबर रहियो, न पिरी रहियो, न प्यार रहियो। दिलावर साईं, अलाह वॾो आहे,
हर कारी रात खां पोइ रोशन सुबुह ज़रूर ईंदो। अल्लाह मां उमेद न लायो दिलावर साईं, हू वॾो कार साज़ आहे, हुनजे हुकुम सां अणथियणी बि थी वेंदी आहे। हाँ मज़र, इन उम्मीद जे सहारे ते त जिंदा आया। वरी वरंदो वार, वरी वसंदा मींहं, पिरी मिलंदा पिरीअ सां, नवा थींदा नींहं, पिछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। मज़र, मां बेवफ़ा न आहियां। मां त पंहिंजे अंदर जे उधमन खे पंहिंजे अंदर में लिकाए हाशिम भाउ जी दोस्तीअ जी लॼ रखी। पोइ मीरा मूंखे बेवफ़ा छो पई सम्झे? मज़र दिलावर साईं, वक़्त ते हक़ीक़तूं साम्हूं नज़र अची वेंदियूं, तव्हां वक़्त जो इंतज़ार कयो। हैदर, यार सच थो चवे, पर मौत भी पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे। खौफ़ अथम त मोहबत माण खां अॻ में मरी न वञा। यार उथो दिलावर साईं, रात संगति दावत आहे, पंध बि वॾो आहे। हलो त हलूं, मरन तव्हांजा दुश्मन। अलाह कंदो तव्हां पंहिंजो प्यार पंहिंजी ज़िंदगीअ में माणींदव। अदी बसरा पंहिंजे भाउ कबूतर लाइ हिकिड़ी दूध पती चांहि त ठाह त पिया। अॻ में कॾहिं खट ते वेठे हद चांहि मिली थी, जो हाणे तो फरमाइशूं करे। चालू तेगड़ी तो बार बार त ॿुधाई थी त चांहि कीअं ठाहे पी आहे। अदी बसरा भेनरूं भाइरनि जूं ख़िदमतूं कंदियूं आहिनि। ख़िदमत तॾहिं कयां न था जॾहिं तूं का अन्न जी लप घर आणे त पेट में टुकुर पई। अन्न जी लप छा कंदी, कुकड़ ऐं छा चुगंदी? जीअं मानड़ी तोखे मिले थी ईअं मूंखे बि मिलंदी। पिनी पिनी बवेला मां थी आणियां, तूं छा थो आणे? अदी मां छा कयां, मुहारो धंधो ई बाड़ो थी वियो आहे। न तगारी खणी थो सघां, न मज़दूरी करे थो सघां। हार पोइ मूंखे अचे ई कोन, बाक़ी जिला सिला कयां थो सोबने में पकड़जी थो पवां। आखिर तोखे छा थो अचे? बाक़ी मूंखे चमचागिरी करण अहिड़ी थी अचे जो तोखे कंहिंसां वेठाए विझां। मां छा कयां, हिकिड़े वॾेरे वटि 8 चमचा वेठा आहिनि। मूंखे जाइ नथी मिले जो चमचागिरी कान ॾींदी अदी। लॻे थो मूंखे चांहि ठाहिण पइजी वई। ॿाहिरि इहा चांहि वारी ॻाल्हि अदी न कजां, मुंहिंजी वॾी लय अथई ॿाहिरि। तवाड़ो थो त हलो चांहि ठाहे ली। वञा थो ठाहिण, मजबूरी का नाम शुक्रिया। अछड़ो कबूतर, अए अए अछड़ो कबूतर, उठो अछड़ो कबूतर, अए अए अछड़ा कबूतर। अछड़े कबूतर पेरन दे त नोरगड़ो अगो पियो। अछड़े कबूतर अरे बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा पखी त पेर दाता वतन पिया। छा थियो आहे? ख़ैर त आहे? अॼु वरी मुंहुं सुॼो पियो आहे। लॻे थो बहादुर ख़ान कुझु वरी नओं कारनामो अंजाम ॾिनो आहे। शमशाद बेगम, जमाल ऐं ससीअ जी शादी थी वई आहे, इन करे बहादुर ख़ान जी हालत ॾाढी ख़राब आहे। शादी? पर इहा शादी त घणा ॾींहं अॻु में थी वई हुई। तवारो इहो सिकी लधो रक्त ॻाढ़ींदो हिते अची पहुतो। तोखे फिकुर हाणे अची थी वियो? अॻु में त ख़बर पई त जमाल मरी चुको आहे, तॾहिं बहादुर ॾाढो ख़ुशि हो। पर हाणे जॾहिं ख़बर पई अथसि त जमाल चाक चङो भलो थी घर मोटी आयो आहे, त खेसि ॾाढो सदमो पहुतो आहे। बहादुर बि घणनि जा खीर खारिया आहिनि। हाणे बहादुर खे ख़बर पवंदी त घणे वीह सौ आहे। शमशाद बेगम, शमशाद बेगम, ॻाल्हि वधी वण थी वई आहे। बहादुर ख़ान बि 3 ॾींहंनि खां गुम आहे। जॾहिं वांगुरु थो पियो चकर ॾे। इन करे मां ॾाढो
परेशान आया। ये गुम थियण जा बहाना ये बहादुर खान नंढपण खां ई कंदो थो अचे। तूं अचे छो तो परेशान थी? न परेशान थी। शमशाद बेगम के ॿुधाए त मां छा कयां? मुंहिंजो हिकु ई पुटु आहे। मुंहिंजे फिक्र त मूंखे अंदर में फट करे ॾींदा आहे ऐं वरी मथां पुलिस जो ज़ोर आहे। मूंखे त रात बहादुर खान किथे बचजी न पए। तूं अजायो टेंशन न वठ दरिया खान, सुभाणे अची वेंदो न बहादुर। तूं रिलैक्स थी वञी सुम्ही। ठीक है। बाबा साईं, दरिया खान के जिंदा छड़े तव्हां सुठो नाहे कयो। दरिया खान हिते हली आयो ऐं तव्हां हुनखे जिंदा छॾे ॾिनो। अहिड़ो बुल वरी कॾहिं हथ कोन ईंदो। हाशिम खान, यो दरिया खान पहिरियों ई आख़िरी माण्हू आहे जेको हिन दर तां हाली मोटियो आहे। न त हिन दर तां खूनी बि बख़्शिजी वेंदा आहिनि, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां। तॾहिं त बाबल साईं असांजा लाइ केतिरा माण्हू मारिजी विया ऐं तव्हां उन्हनि कातिलनि खे माफ़ कंदा था वञो। इहो ई सबबु आहे जो हू असांजा माण्हू मारींदा था वञनि ऐं तव्हां उन्हनि खे माफ़ कंदा था वञो। बाबल साईं, टिजो उन ॾींहं खां जॾहिं तव्हां अकेला थी वेंदो ऐं मौत जे ख़ौफ़ खां माण्हू तव्हांजो साथ छॾे वेंदा। बाबल साईं, तव्हां अकेला थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त गुनाहगार खे सज़ा ॾियणु फर्ज़ आहे। हाशिम खान, माफ़ करण या कंहिंखे माफ़ी ॾियणु सभ खां वॾो प्लान आहे। सभ खां वॾो प्लान। असां जिन माण्हुनि खे माफ़ कयो आहे उन्हनि खे माफ़ी ॾिनी, उहे अॼु असांजा वफ़ादार साथी आहे। पर बंगुल ऐं दरिया खान जहिड़ा माण्हू माफ़ीअ जे लाइक़ ई न आहिनि। काश उन वक़्तु मां हिते हुजां हा जंहिं वक़्तु दरिया खान आयो हो। हाशिम, मूं दरिया खान खे इहो बि चयो त शुक्र कर त हाशिम खान हिते न आहे, कि हुजे हा त तुंहिंजा फिफड़ कढी छॾिया। मूंखे यकीन हो त तूं हुनखे बख़्श न करी आहे, पर न हाशिम, न, तूं भुलियल आहीं। सिंध जी रिवायत नाहे सिंध जी रिवायत त को दर ते हली अचे या तॾे ते अचे हुनखे उपट मारे छॾिजे। या सिंध जी रिवायत नाहे, तॾे जो मान रखबो। हालांकि हुन मूंखे चयो, हुन मूंखे चढ़ायो त तूं तॾे जो भलो न आहीं, तंहिं हूंदे बि मूं हुनखे कुझु न चयो। हा, बाक़ी ॿी ॻाल्हि आहे, दरिया खान सां विढ़ंदासीं, बिल्कुलु विढ़ंदासीं दरिया खान सां, पर हुनजे घर में घिरी अंदर। बाबल साईं, मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ार रहंदो। हाशिम खान, इंतजार न, बिल्कुल न, मुकाबले जी तैयारी कर मुकाबले जी तैयारी। बाबल साईं, इन मच्छर खे मारण लाइ कहिड़ी तैयारी कयां? ॾींहं ॿिनि में दरिया खान ऐं बहादुर खे पूरो ॾिसंदे